अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम द न्यूज़ रिव्यू सां गॾु मां जो मेज़बान फयाज़ नाइच। नाज़रीन, मुल्क के अंदर वज़ीर आज़म के ख़िलाफ़ अदम एतमाद वारी रिथ पेश थियण खां पोइ मुलाक़ातुनि जो सिलसिलो जारी है। हर वक्त एक तरफ़ जो है हुकूमती जो हल्कनि के अंदर उनमें पाकिस्तान तहरीक इंसाफ़ यानी जेका वज़ीर आज़म की पार्टी है उनकी अॼु कोर कमेटी जो इजलास थियो। उनके अलावा असद कैसर साहब जो स्पीकर आहिनि क़ौमी असम्बली जा, उन अॼु जो है पंहिंजी क़ौमी असम्बली जी जेका लीगल टीम है, कानूनी जेका टीम है, उन्हनि खां बुनियादी सवालनि जी बारे में पुछा गाछा कई। उनजो बुनियादी सवाल इहो हुयो त जेकॾहिं मेंबर के PTI मां मुनहरफ़ थी करे जेकॾहिं वोट ॾियनि था पिया त उनजे बारे में आइनी ऐं कानूनी पोज़ीशन छा आहे, जंहिं ते माहिरनि उनखे वाज़े लफ़्ज़नि में चयो त मेंबरनि खे वोट ॾियण खां रोके नथो सघिजे ऐं वोट जेकॾहिं उहे पंहिंजी पार्टी जी पॉलिसी जे ख़िलाफ़ु ॾियनि था त उनखां पोइ हिकिड़ो प्रोसेस आहे जेकी बिल्कुलु वाज़े नमूने सां आइन जे आर्टिकल 63 में जंहिंजो ज़िक्र आहे उन तहत पोइ कार्रवाई थी सघे थी। पर उन्हनि जे जेसिताईं उहे वोट ॾेई न वञनि तेसिताईं उन्हनि खे रोकण या उन्हनि जे बारे में का कार्रवाई जो आइन ऐं कानून में का गुंजाइश कान्हे। इहा अहिड़े क़िस्म जी साॻी ॻाल्हि जेका आहे वज़ीर आज़म हाउस में जेका अॼु जेका कोर कमेटी जी जेका इजलास थियो जंहिंमें अटॉर्नी जनरल खे घुरायो वियो। अटॉर्नी जनरल भी लगभग साॻी ॻाल्हि वज़ीर आज़म खे ॿुधाई। हिन वक़्तु हुकूमत काफ़ी परेशान आहे ऐं उन परेशानी जो सबबु ज़ाहिर आहे इहो आहे त हिकु तरफ़ इतिहादी ख़ासि तरह पाकिस्तान मुस्लिम लीग काफ ऐं उनखां अलावा मुत्तहिदा क़ौमी मूवमेंट ऐं बलोचिस्तान अवामी पार्टी जेके आहिनि उहे इतिहादी जिन जूं तक़रीबन 17 सीटूं थियनि थियूं पियूं। मुत्तहिदा क़ौमी मूवमेंट जूं 7, 5 काफ लीग जूं ऐं 5 जेके आहिनि बलोचिस्तान अवामी पार्टी जूं। उहे 17 सीटूं जेके आहिनि उहे हिन वक़्तु बिल्कुलु ॿुॾतर जो शिकार आहिनि। पर न सिर्फ़ु एतिरो पर ख़ुदि PTI जे पंहिंजे हल्कनि मां हिकिड़ो तमामु वॾो अंग आहे जेका मुख़ालिफ़ धुर जे पारां जंहिंजी दावा कई पई वञे त जेके डिफेक्शन यानी पंहिंजी पार्टी खां जे मर्ज़ी जे ख़िलाफ़ु वोट ॾियण लाइ तयारु आहिनि ऐं उहे इन हद ताईं बि तयारु आहिनि त जेकॾहिं उनखां पोइ उन्हनि जी बुनियादी मेंबरशिप क़ौमी असम्बली जी ख़तमु थी वई त बि उन्हनि खे हिन ॻाल्हि जी परवाह न आहे। ज़ाहिर आहे उहो उनजा बि हिकिड़ा सबब आहिनि। पर बहरहाल इहा सूरत हाल आहे हुकूमती हल्कनि जे पारे। हुकूमत जेका हिकमत अमली जेका हुकूमत जे साम्हूं आई आहे उन तरफ़ हिकु तरफ़ त इहो जीअं ॿुधायोसीं त उहो कानूनी तौर ते इन ॻाल्हि जो जाइज़ो पिया वठे हुकूमत त जेके इनहराफ़ कनि था PTI जा मेंबर उन्हनि खे कीअं रोकिजे, उन्हनि खे कीअं जेको आहे उन्हनि जे मथां उहो लागू थिए को अहिड़ो कानून जंहिं तहत उन्हनि खे वोट ॾियण जो हक़ न मिले या उन जा वोट जेके आहिनि उहे ॻणिया न वञनि। इहा उन हवाले सां त अॼु जेको कानूनी माहिरनि उनखे बिल्कुलु वाज़े चई छॾियो आहे त अहिड़े क़िस्म जी का बि गुंजाइश न आहे। उनखां पोइ जेका ॿी हुकूमत जी जेका कोशिशि आहे उहा इहा आहे त पंहिंजनि पार्टी मेंबरनि खे बि कंहिं तरह अपीज़ कजे, ख़ुशि कजे, उनखे राज़ी कजे। उन हवाले सां वज़ीर आज़म साहब जेको आहे पार्टी मेंबरनि सां मुलाक़ातुनि जो सिलसिलो अॼु खां शुरू करण जो फ़ैसिलो कयो आहे। उन सां गॾो गॾु इतिहादियुनि खे ख़ासि तरह इहे 3 जेके मुख्य पार्टियूं जंहिंमें मुत्तहिदा क़ौमी मूवमेंट जूं 7 सीटूं, काफ लीग जूं 5 सीटूं ऐं बलोचिस्तान अवामी पार्टी जूं 5 सीटूं, इहे 17 सीटुनि खे इंटैक्ट रखण लाइ पंहिंजो हुकूमती धुर ते हुकूमत जो साथ ॾियण ते राज़ी रखण लाइ इहो कोशिशि कई पई वञे त इन्हनि पंहिंजो 3 इतिहादियुनि सां वरी मुलाक़ातुनि जो सिलसिलो शुरू कजे। उन सिलसिले में कोशिशि कई पई वञे हुकूमती हल्कनि जो चवणु इहो आहे त चौधरी परवेज़ इलाही ऐं वज़ीर आज़म जी का मुलाक़ात थी सघे। बहरहाल ॿिए तरफ़ असां ॾिठो त मुख़ालिफ़ धुर जे पारां बि जेको आहे इजलासनि जो सिलसिलो जारी आहे ऐं उन हवाले सां अॼु मुत्तहिदा क़ौमी मूवमेंट जो हिकिड़ो वफ़द जेको आहे उन इस्लामाबाद में पाकिस्तान पीपल्स पार्टी जी क़यादत सां मुलाक़ात कई आहे। उन मुलाक़ात में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे पारां पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खां सवा सदर आसिफ़ अली ज़रदारी साहब, उनखां अलावा जेको आहे सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं सिंध जा सूबाई वज़ीर जेको आहे पंहिंजो नासिर हुसैन शाह ऐं सईद गनी साहब भी मौजूद हुआ। ऐं उनखां अलावा जॾहिं मुत्तहिदा क़ौमी मूवमेंट जे वफ़द में मक़बूल सिद्दीकी जेको पार्टी जो सरबराह आहे, उनखां अलावा आमिर ख़ान ऐं अॻूणो मेयर जेको वसीम अख्तर, सिंध असम्बली में जेको लीडर ऑफ अपोजिशन आहे पंहिंजो पार्लियामानी अॻवान जेको आहे ख्वाजा इज़हारुल हक़ ऐं अमीनुल हक़ जेको वफ़ाक़ी वज़ीर आहिनि उहे बि हुन में हुआ। बहरहाल जेको जेको प्रेस रिलीज़ जेको जारी थियो आहे उनमें इहो थियो आहे त पीपल्स पार्टी ऐं मुत्तहिदा क़ौमी मूवमेंट गॾिजी जेको आहे कमु करण ते इतफ़ाक़ कयो आहे, नंबर 1। ऐं
उन बारे में इहो चयो आहे त पीपल्स पार्टी मुतहदा क़ौमुनि जा जेके बि नुक़्ता हुआ पीपल्स पार्टी उन्हनि समूरे नुक़्तनि ते इतफ़ाक़ कयो आहे। इहा हिकिड़ी अहिड़ी ख़बर आहे जेका यकीनी तौर ते बनी ॻाल्हि खे काफ़ी परेशान करे रही हूंदी। बहरहाल ॿिए तरफ़ असां ॾिठोसीं त कल्ह खां वठी जेको आहे चौधरी परवेज़ इलाही साहब जो इहो चवणु हुयो त हुननि फ़ैसिलो करे छॾियो आहे त हुकूमत जेका आहे ही जेका असेंबलियूं आहिनि उहे मुद्दत पूरी कंदियूं। उन हवाले सां असांखे हिकिड़ी उनमें नज़र अचे पई त ॿिए तरफ़ उन जे रिटेलिएशन में ख़ुदि कल्ह जेको आहे अॻूणो वज़ीर आज़म पाकिस्तान मुस्लिम लीग नून जो नायब सदर जनाब शाहिद खाकान अब्बासी हिकिड़े प्रोग्राम में ॻाल्हाईंदे चयो त फौरी इलेक्शन जेको आहे उहो नून लीग जो स्टांस आहे। अहिड़ी साॻी ॻाल्हि वरजाई ख़्वाजा साद रफ़ीक़ अॼु पंहिंजे मीडिया टॉक जे अंदरि। बहरहाल इहे सभु ॻाल्हियूं पइजी जाइ ते पर हुकूमत जो जेको टियों जेको पॉलिसी आहे जेको सॼे हिन मामले में उहा इहा आहे त हुकूमत इहा हिकमत अमली पई जोड़े त असां 10 लख माण्हू गॾु कंदासूं ऐं फवाद चौधरी साहब जो जेको अॼु बयानु हुयो उहो त बिल्कुलु हिकिड़ो धमकी आमेज़ बयानु हुयो ऐं उन ते जेकॾहिं मुल्क जे अंदरि आइन ऐं कानून जी का पासदारी हुजे त शायदि उन ते केस थी सघे थो छाकाणि त हू बिल्कुलु थ्रेट पियो करे क़ौमी असम्बली जे मेंबरनि खे त हीउ जेको आहे जेके मेंबर वोट ॾियणु वेंदा उनखे इन 10 लख जे मजमे मां अंदरि वञिणो पवंदो ऐं वोट ॾेई वरी इन 10 लख जे मजमे मां ॿाहिरि अचिणो पवंदो। इहा त सिधी साईं खुली हिकिड़ी धमकी आहे जेका हुकूमत मुख़्तलिफ़ हवालनि सां ॾियण जी कोशिशि कई पई वञे। उन जे जवाब में ख़ुदि जेको आहे पाकिस्तान मुस्लिम लीग नून जे पंजाब जे सदर राणा सनाउल्लाह बि पंहिंजे कारकुननि खे अलर्ट रहण जो हुकुम ॾेई छॾियो आहे जॾहिं त मौलाना फज़लुर रहमान बि पंहिंजे पार्टी कारकुननि खे अलर्ट रहण जो जेको हिदायतूं जारी करे छॾियूं आहिनि। इहा सूरत हाल आहे हिन वक़्तु वफ़ाक़ी गादी वारे हंधि शहर जे अंदरि सभई पार्टियूं ॼण चओ त पंहिंजो इहो पियो कनि त हिकिड़ो मोमेंटम हिकिड़ो जेको आहे अवामी जेको आहे बल्कि अवामी खां वधीक हिकिड़ो पुरतशदुद जेको आहे हिकिड़ो क्लेश ॾामींदड़ हिकिड़ो जेको आहे माहौल ठाहिण जे लाइ जेका उहा मंज़र साम्हूं अचनि पिया जेके फ़ैसिला थियनि पिया ख़ासि तरह पॉलिटिकल पार्टीज़ में ऐं उनमें उनजी शुरूआति जेका कई आहे हुकूमत जे पारां कई वई आहे। इहा सॼी सूरत हाल आहे ऐं अंग अखर तव्हांखे ॿुधाईंदा हलूं तव्हां धरती टीवी जे स्क्रीन ते ॾिसी सघो था हिन वक़्तु जेके अंग अखर आहिनि हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उनमें हुकूमत खे 179 पंहिंजो मेंबरनि जी हिमायत हासिल आहे जंहिंमें 155 PTI जा पंहिंजा मेंबर आहिनि जॾहिं त उनखां अलावा ॿिया जेके इत्तेहादी आहिनि उनमें 7 मुतहदा क़ौमी मूवमेंट जा 5 बलोचिस्तान अवामी पार्टी जा 5 काफ लीग जा जॾहिं त 2 आज़ाद उम्मीदवार आहिनि ऐं उनखां अलावा जमहूरी वतन पार्टी जो हिकु मेंबर जेको आहे शेख रशीद साहब अवामी मुस्लिम लीग जो जेको आहे सरबराह जेको आहे इहो 179 जो अंग थिए थो जॾहिं त ॿिए तरफ़ जेको आहे मुख़ालिफ़ धुर वटि जेको आहे 162 सीटूं आहिनि जिन में पंहिंजो PMLN जा 86 वोट आहिनि ऐं उनखां अलावा जेको आहे 55 वोट 56 वोट जेके आहिनि उहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जा आहिनि। बहरहाल इहो अंग अखर तव्हां ॾिसी सघो था हिन वक़्तु स्क्रीन ते मौजूदु आहिनि पर जेकॾहिं असां तव्हांखे ॿी स्लाइड ॾेखारियूं था जंहिंमें तव्हां ॾिसंदव त जेकॾहिं हीअ 7 जेके वोट आहिनि हुकूमत जे इत्तेहादियुनि जा 17 वोट जंहिंमें 7 मुतहदा क़ौम मूवमेंट जा ऐं उनखां अलावा 5 काफ लीग जा ऐं 5 जेको आहे बलोचिस्तान अवामी पार्टी जा जेकॾहिं इहे जुदा कजनि त पोइ सूरत हाल इहा थी वेंदी त हुकूमत 162 ते अची वेंदी ऐं मुख़ालिफ़ धुर 179 ते अची वेंदी। जेकॾहिं ईअं थिए थो छाकाणि त उनमें हिकिड़ी ॿी इंट्रस्टिंग ॻाल्हि डेवलपमेंट जेका थी आहे उहा इहा थी आहे त कल्ह चौधरी परवेज़ इलाही साहब जो इहो चवणो हो त असां जॾहिं फ़ैसिलो कंदासूं जेकॾहिं हुकूमत खां जुदा थियण जो फ़ैसिलो कयोसीं त असां वज़ारतुनि तां इस्तीफ़ा ॾींदासूं। जेकॾहिं वज़ारतुनि तां इस्तीफ़ा अचे थी त इन जो सिधो सो मतिलबु इहो थींदो त मुख़ालिफ़ हुकूमत वटि अक्सियत न रहंदी। पोइ उन सूरत हाल में वज़ीर आज़म खे इतमाद जो वोट वठिणो पवंदो या जेको आहे छाकाणि त उन वटि जेको आहे ऑटोमेटिकली इहो तइ थी वेंदो त उनजा इत्तेहादी जेकॾहिं वज़ारतुनि तां इस्तीफ़ा ॾियनि था ऐलान था कनि था त हाणे उहा हुकूमत जो साथ न ॾींदा त उनखां पोइ ख़ुदि वज़ीर आज़म जी नो कॉन्फ्रेंस मूव खां अॻे ई ॼण चओ त हुकूमत खे पंहिंजा ट्रपड़ विढ़णा पवंदा। इहो सॼो मंज़रनामो आहे मुल्क जी सियासत जो। उनमें हिकु तरफ़ तशदुद जो एलिमेंट असांखे नज़र अचे पियो जंहिं तरफ़ हुकूमत शुरूआति कई आहे ऐं चयो आहे त असां हेतिरा लख माण्हू गॾु कंदासूं असां पावर शो कंदासूं ऐं वज़ीर आज़म पाण जेको आहे जेका तक़रीरूं कयूं आहिनि गुज़िरियल 2-3 ॾींहंनि में
हुन जेको आहे बाक़ाइदा मेंबरनि खे धमकायो आहे त जेके माण्हू जेको आहे साथ न ॾींदा ऐं उन जो अवाम एहतसाब कंदो, एहतसाब जे नाले में हुननि जेको आहे बाक़ाइदा धमकी आमेज़ ॿोली ॻाल्हाई आहे, जेका न सिर्फ़ु वज़ीर आज़म ॻाल्हाई आहे पर वज़ीरनि बि उन ते ॻाल्हाई आहे। जो फवाद चौधरी साहब त बाक़ाइदा खुलेआम जेको आहे उनखे तफ़सील सां उन ते गुफ़्तगू कई आहे। इहो मंज़रनामो आहे ऐं उनमें मुतहदा क़ौम मूवमेंट जेको आहे इतफ़ाक़ करे चुकी आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी सां, छाकाणि त उनमें जेके मामला ॻाल्हाइणा हुया उनमें सिंध हुकूमत सां रिलेटेड जेके मामला हुया उन तंहिंजे करे अॼोकी इन मुलाक़ात में सैयद मुराद अली शाह साहब, नासिर हुसैन शाह साहब ऐं सईद गनी साहब भी मौजूद हुआ, जिते पाकिस्तान पीपल्स पार्टी की मरकज़ी क़यादत यानी पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब ऐं सदर आसिफ अली ज़रदारी साहब मौजूद हुआ। उते सिंध हुकूमत सां लाॻापियल टे अहम जेको आहे पंहिंजो शख़्सियतूं भी मौजूद हुयूं ऐं जेको एलामियो जेको जारी थियो आहे, जेको प्रेस रिलीज जेको जारी थियो आहे उनमें चयो वियो आहे त इत्तफ़ाक़ थियो आहे त उहे गॾिजी कमु कंदा। बहरहाल इन मंज़रनामे जो जाइज़ो वठंदासीं जेके प्रोग्राम में ऐं मुख़्तलिफ़ उनजा जेके पासा आहिनि उन ते गौर फ़िक्र कंदासूं। पर नाज़रीन हिते वठूं था हिकिड़ो वक़्फ़े खां पोइ वठी इन मामले खे अॻिते वधायूं था। असां गॾु रहिजो।